अलैकुम याली मदद जी दोस्तों मां तव्हांजो काशिफ़ अली मौलाई तव्हांखे ईद उल फितर जूं लख लख मुबारकूं हुजनि रोज़े जूं नमाज़ जूं लख लख मुबारक हुजनि। सिंध में सिंध खां जेके ॿार असांजा सिंधी रहनि था या ॿिया जेके मोमिन मुसलमान जिथे बि रहनि था जहिड़े बि मुल्क में रहनि था उन्हनि खे ईद जूं वाधायूं हुजनि। मां तव्हांखे अॼु ईद जे मौक़े ते अॼु हिकु ॻाल्हि करणु थो चाहियां त जीअं ईद जे ॾींहं ते पंहिंजनि न्याणियुनि पंहिंजे माउ पीउ ऐं पंहिंजे भेणुनि भेराइनि जो ख़्यालु कंदा कयो। उन्हनि खे ख़र्चु उन्हनि सां मिलणु प्यार मोहबत ऐं पंहिंजे मुयलनि खे बि न विसारींदा कयो। क़ब्रिस्तान ज़रूरु वेंदा कयो, सूरत फ़ातिह पढ़ंदा कयो, छो जो को वक़्तु हूंदो हुयो उन्हनि जी ईद तव्हां हूंदा आहियो, अॼु उहे मरी चुका आहिनि त उन्हनि जी क़बर ते वेंदा कयो। ऐं दोस्तो ॿियो त यतीम ऐं ग़रीबनि जो ख़्यालु कंदा कयो, छो जो उन्हनि जी ज़िमेवारी तव्हां ते आहे। तव्हां जीअं पंहिंजी औलाद सां प्यार मोहबत में ख़र्चूं ॾींदा उन्हनि सां प्यारु कंदा